तर्जमान सिंध हुकूमत ऐं मेयर सखर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख सिंध असेंबली में अपोजिशन लीडर अली खुर्शीदी तरफ़ां सखर में कयल प्रेस कॉन्फ्रेंस ते सख्त रद्दअमल ज़ाहिर कंदे खास उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो करे छॾियो आहे। बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख जो चवणु आहे त 6 सालनि जे सखर में नाज़मी दौरान MQM पंहिंजे कयल 6 सालनि जे दौर में 4 तरक्याती कम ॿुधाए त आउं पंहिंजो उहिदो छॾे ॾींदसि। हुन सखर हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस में अली खुर्शीदी ते सख्त तनक़ीद कंदे चयो त अली खुर्शीदी अवाम खे गुमराह करण जी कोशिश कई आहे। संदसि ॻाल्हियूं सिर्फ़ प्रोपेगंडा ते ॿधल आहिनि। MQM जे नाज़िम सखर में गोश्त मार्केट ते 12 मंज़िला इमारत, फायर ब्रिगेड ऐं एक्साइज़ ऑफिसनि ते बि इमारतूं ठारायूं। हुन चयो त अॼु सभु ज़बानूं ॻाल्हाइण वारनि माण्हुनि MQM जी सियासत खे रद्द करे छॾियो आहे। कराची में रत जूं नदियूं वहायूं वयूं। भताखोरी ऐं बंद ॿोरियुनि में लाश ॾियण वारी जमायत जी अवाम का ॻाल्हि ॿुधणु नथो चाहे। बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख जो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर में आलमी मयार जूं यूनिवर्सिटियूं, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़िज़ NICVD चिल्ड्रन हॉस्पिटल ऐं SIUT जहिड़ा इदारा ठहिराया आहिनि। इन खां अलावा हुन चयो त शहर जे 94 किलोमीटर अंदरूनी घिटियूं तामीर कयूं आहिनि। उन मौक़े ते हुन MQM छॾे पीपल्स पार्टी में शामिल थींदड़ बलदियाती नुमाइंदनि खे पेश कंदे चयो त इहे असांजो कमु ॾिसी पार्टी में शामिल थिया आहिनि। तर्जमान सिंध हुकूमत चयो त सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जे गॾियल इजलास में वाज़े करे चुको आहे त नए केनालनि जे मंसूबनि खे रद्द कयो आहे। हुन चयो त अली खुर्शीदी पीपल्स पार्टीअ खे दबाव में विझण लाइ सखर आयो आहे, पर असां अवाम जी ख़्वाहिश ख़िलाफ़ न वेंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।